बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरिया प्रोग्राम फ़ैसला जी घड़ी। मां आहियां आफ़ताब मोगेरी। मां हमेशह चवंदो आहियां त फ़ैसला थियणु खपनि, उहे फ़ैसला तारीख़ी फ़ैसला जिन फ़ैसलनि जो धरती धड़नि खे ऐं तारीख़ खे इंतज़ारु आहे। अॼु जी फ़ैसले जी घड़ी में ॻाल्हि कयूं त पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जे तरफ़ां वॾो अहम फ़ैसिलो। अॼु फ़ैसिलो यकीनन इहो त अॼु सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुतल ऐं सऊदी अरब जेको हमेशह पाकिस्तान जो साथ ॾींदड़ दोस्त आहे ऐं उते जेका वॾी अहम कॉन्फ्रेंस आहे उन में शिरकत बाइज़े पाकिस्तान जे लाइ हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी, ऐं जंहिंमें जेको आहे सो पाकिस्तान यकीन तौर ते कोशिशि करे पियो त पाकिस्तान जी इकनॉमी, पाकिस्तान जी GDP ऐं पाकिस्तान में इन्वेस्टर अची सघनि। ऐं उन कॉन्फ्रेंस में वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज़ शरीफ़ पहुतल आहे। ॿिए तरफ़ अगरि ॻाल्हि कयूं त वॾो अहम ॻाल्हि त पाकिस्तान जो जेको आहे सो फील्ड मार्शल सैयद आसिफ मुनीर जो जेको आहे सो उर्दन जो दौरो, ऐं उर्दन जो दौरो बि वॾो अहमियत जो हामिल इन लाइ आहे त उर्दन हिकिड़ो ज़बरदस्त पाकिस्तान जो दोस्त, ऐं अॼु फील्ड मार्शल सैयद आसिफ मुनीर खे जेको आहे सो गार्ड ऑफ ऑनर ॾेई करे ऐं जेको आहे अॼु जहिड़ी रीति वेलकम कयो आहे उहो बि वॾी अहमियत जो हामिल आहे। इन सां गॾोगॾु उर्दन जे सरबराहनि ऐं इन सां गॾोगॾु अस्करी क़यादत सां बि आर्मी चीफ जी मुलाक़ात थी आहे। ऐं ख़ासि तौर ते जेके हिन वक़्त जी ख़बर आहे उहा वॾी अहम आहे त ईंदड़ वक़्त में उर्दन ऐं पाकिस्तान बहितर तालुकात ऐं अस्करी क़यादत जा तालुकात आहिनि उन्हनि में बि अॻिते जेको आहे सो वधीक डेवलपमेंट थींदी। अगरि ॻाल्हि कयूं कश्मीर जी त फ़ैसिले जी घड़ी में वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज़ शरीफ़, मोहसिन नक़वी वज़ीर दाख़िला ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेको आहे सो सदर आसिफ अली ज़रदारी कश्मीर में जेका चेंजिंग थी थिए हिते सियासी जेका हिन वक़्तु उहा बि वॾी अहमियत जी हामिल आहे। जेको वज़ीर आज़म पाकिस्तान पीपल्स पार्टी चवे पई त असां आणींदासीं, उन लाइ अॼु चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बिलावल भुट्टो जी जेको आहे सो मौलाना फज़ल रहमान सां बि मुलाक़ात थी आहे। ऐं हिन वक़्तु कश्मीर जी जेका सियासत आहे उहा वॾी सरगर्म आहे, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी कोशिशि करे पई त मौलाना फज़ल रहमान ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी क़यादत खे राज़ी कयो वञे। चंद ॾींहं चई सघिजे थो आसान सिंधीअ में चंद महीना बचा आहिनि जंहिंजी जेको आहे सो क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे पई त वरी असांखे मिले, ऐं इहो चई सघिजे थो त हिकिड़ो PMLN जे तरफ़ां हिकिड़ो सियासी आसिरो ऐं दिलासो आहे, इहो बि वॾो अहम आहे। ॻाल्हि कयूं त अफ़गानिस्तान जी सरहद जी दहशतगर्दी जी त उनजी सरपरस्ती कंदड़नि जो पूरो ख़ात्मो कंदासीं। अॼु वाज़े तौर ते पाकिस्तान पैगाम ॾिनो आहे ऐं अफ़वाज पाकिस्तान उन आख़िरी घड़ी ताईं विढ़ंदी जेसिताईं दुश्मन अफ़गानिस्तान जी सरज़मीन ते मौजूदु हूंदो ऐं पाकिस्तान जे ख़िलाफ़ु अगरि को बि क़दम खणंदो त उनजी जवाबी कार्रवाई जो हक़ रखूं था। इन सां गॾोगॾु कश्मीर ते कब्ज़े जा 77 साल अॼु जेको आहे सो मुकमल थिया आहिनि, ऐं कश्मीर ते जेको क़ाबिज़ भारती फ़ौज आहे उन जेके ज़ुल्म कया आहिनि उहे वॾा अहम आहिनि। अॼु दुनिया पाकिस्तान समेत दुनिया भर में जेको आहे सो कश्मीरी ऐं पाकिस्तानी अॼु कारो ॾींहुं मल्हाइनि पिया, ऐं कश्मीर में थींदड़ हिंदुस्तान जी तरफ़ां जेका दहशतगर्दी आहे उहा आलमी दुनिया खे ॿुधाइनि पिया त कहिड़ी रीति जेको आहे सो दहशतगर्दी कश्मीर जे अंदरि कई पई वञे। इहे केतिरा ई सवाल आहिनि। अॼु मुंहिंजा मोज़िज़ महिमान मां तारीफ़ करे थो हलां, एजाज़ महर साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी तज़िया निगार आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे, अव्हां जी वॾी महिरबानी, वक़्तु कढियो। राजा अंसारी साहब आहिनि, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि, तर्जुमान आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जा बराए सिंध, अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। शाहिदा रहमानी साहिबा आहिनि, MNA आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां अव्हां जो तालुक़ु आहे, अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। सरबुलंद खान साहब आहिनि, अॻूणा MP आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेको आहे सो सीनियर अॻवान आहिनि, अव्हां जी बि वॾी महिरबानी। चइनी महिमाननि खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां। सभ खां पहिरियों एजाज़ महर साहब मां आवाज़ ॾींदुसि त वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज़ शरीफ़ जो 3 ॾींहंनि जो जेको दौरो आहे वॾो अहमियत जो हामिल चयो पियो वञे वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां ऐं PMLN जी तरफ़ां त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा तालुकात जेके आहिनि उहे वॾा अहम आहिनि। पर इन सां गॾोगॾु जेका हिन वक़्तु वज़ीर आज़म जे दौरे जी अहमियत आहे उहा ईंदड़ वक़्त में पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ इन्वेस्टमेंट ऐं कारोबारी ऐं इन सां गॾोगॾु सऊदी अरब ऐं पाकिस्तान जे लाॻापनि खे वधीक हथी ईंदी इन दौरे सां। यकीनन बिल्कुलु जेको ताज़ो एग्रीमेंट थियो, डिफेंस पैक्ट थियो आहे ॿिन्ही मुल्कनि जे विच में, उन खां पोइ तव्हां ॾिठो त जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में बि ॻाल्हि कई त हाणे उर्दन वारनि बि जेको आहे उहो हुते आर्मी चीफ विज़िट कयो आहे, फील्ड मार्शल खे जेको आहे वॾो प्रोटोकॉल ॾिनो आहे त काफ़ी खिते जे मुल्कनि जेको आहे उहो पाकिस्तान सां राब्ता कया आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जा मिलंदड़ जुलंदड़ मुआहिदनि जे बारे में बि सोचियो पियो वञे ऐं मुख़्तलिफ़ फोरम ते इन्वेस्टमेंट जे हवाले सां बि ॻाल्हि थींदी। त हीअ जेका वज़ीर आज़म जो दौरो आहे इहो क्राउन प्रिंस जे स्पेशल इन्विटेशन ते वियो आहे ऐं
सरमाएकारी जे बारे में ई कॉन्फ्रेंस आहे त मुंहिंजे ख़्याल आहे इन में पाकिस्तान जे लाइ खोड़ सारियूं अपॉर्चुनिटीज़ फ्यूचर में निकिरंदियूं ऐं पाकिस्तान पंहिंजो मौक़िफ़ बि रखंदो कहिड़नि शोबनि में हू इन्वेस्टमेंट ऑफर करे सघनि था। ताज़ो तव्हांखे यादि हूंदो त सऊदी अरब जो हिकिड़ो बिज़नेसमैन जो डेलीगेशन बि आयल हो जंहिं फेडरल गवर्नमेंट सां बि ॻाल्हियूं कयूं, सिंध गवर्नमेंट सां बि ॻाल्हियूं कयूं ऐं मुख़्तलिफ़ सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतुनि उन्हनि खे प्रपोज़ल ॾिना आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि में। त हाणे उन ते हू स्टडी कंदा ऐं उन खां पोइ फर्दर जेको आहे इहा शइ मेच्योर थींदी। त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट फोरम आहे ऐं पाकिस्तान जेको हींअर हिकिड़े माली बहरान जो शिकार हो, डिफॉल्ट जो ख़तरो हुयो ऐं ख़दशो हुयो, त उन मां जीअं थोरो अॻिते निकिरी आयो त हाणे जेको आहे मूडीज़ हुजे या ॿिया इंटरनेशनल जेके मॉनिटरिंग जा इदारा आहिनि फाइनेंशियल मॉनिटरिंग जा, उहे बि पाकिस्तान जी रेटिंग कुझु बहितर करार ॾेई रहिया आहिनि। IMF बि जेको आहे उनखे थोरो सेटिस्फैक्टरी करार ॾिनो हिकिड़ी हद ताईं। त अञा गो के उहा आइडियल सिचुएशन पाकिस्तान में कोन्हे का, बावजूदि हिन जे त हुकूमत चवे थी त असां महांगाई घटि कई आहे, पर महांगाई उहा किथे घटि थी आहे उहो उनजो आम माण्हू खे को फ़ाइदो न मिलियो आहे। कागज़नि में तव्हां पंहिंजी सर्वे में ॼाणाए सघो था, पर जेका ग्राउंड सिचुएशन आहे, हाणे ताज़ो मामिलो तव्हांजे साम्हूं आहे त टमाटर 500 खां 700 किलो जेको आहे मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में विकामंदा रहिया। बिल्कुलु। त इहा जेका बदनज़मी आहे, बद इंतज़ामी आहे हुकूमत जी, उन पासे उन्हनि खे फोकस करणो पवंदो ऐं जेको आहे त गुड गवर्नेंस जे लाइ वसी उपाउ वठण जी ज़रूरत आहे ऐं रिफॉर्म्स जी तमामु घणी ज़रूरत आहे। त उन पासे फोकस कंदा तॾहिं ई मुल्क जेको आहे थोरो पंहिंजे पेरनि ते बीहण वारे पासे निकिरी सघंदो। बाक़ी हिकिड़े क़ौमा वारी सिचुएशन में त खणी ठीकु आहे, अॻिते असां निकिरी आया आहियूं, पर इहा आख़िर केसि ताईं? इहो 78 सालनि खां ॿुधंदा था अचूं त मुल्क नाज़ुक मोड़ ते पुॼी वियो आहे, बसि मुल्क जूं हालतूं नाज़ुक आहिनि, तव्हां हीअं कयो, सब्र कयो, क़ौम क़ुर्बानी ॾे, क़ौम हीअं करे। भई क़ौम खे तव्हां निपूड़े रखियो आहे, हींअर तव्हां गुंजाइश केतिरी छॾी आहे माण्हू खे? हर शइ ते टैक्स आहे, छड़ो साह खणण ते टैक्स कोन्हे का, पर बाक़ी जेको आहे त तव्हां कहिड़ी शइ आहे पाकिस्तान में तव्हां नालो खणो जंहिं ते तव्हां टैक्स नथा ॾियो? माचीस जी तीली खां वठी ऐं खाधे पीते जे शयुनि ताईं जेके आम तौर ते एतिरी टैक्स न हूंदी आहे, जे अक्सर मुल्कनि में तव्हां पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि खे खणी ॾिसो त उन में टैक्स जी शरह केतिरी आहे, तव्हां वटि केतिरी आहे? त मुंहिंजो ख़्याल आहे त ही अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि उनजो इम्पैक्ट जेको आहे उहो पब्लिक वेलफेयर ते बि अचणु घुरिजे। सिर्फ़ु जेको आहे हिकिड़े अशराफिया जे उनखे उहा बेनिफिशरी न रहे ऐं उन सां ई जॾहिं हिन मुल्क में हक़ीक़ी हिकिड़ी तब्दीली या हिकिड़ो आवाम खे रिलीफ मिली सघे थो। बाक़ी चंद ख़ानदान जेको आहे पंहिंजो पाण खे सुखियो रखनि था ऐं जेका इक़्तिदारी अशराफिया आहे उन मां असांखे जान छॾाइणी पवंदी। एजाज़ साहिबु, हिन सां गॾोगॾु जेका अगरि ॻाल्हि कयूं त फील्ड मार्शल आसिम मुनीर साहिब जो जेको उर्दन जो दौरो आहे उन सां वधीक तालुकात बहितर थींदा, छाकाणि त हिकु तरफ़ वज़ीर आज़म पहुतल आहिनि सऊदी अरब, ॿिए तरफ़ आर्मी चीफ फील्ड मार्शल जेके आहिनि उहे उर्दन पहुतल आहिनि। उहो उर्दन मां उन्हनि जो बि प्रोग्राम आहे, उहे बि शायदि सऊदी अरब ईंदा ऐं जहिड़े तरीक़े सां उर्दन ॾिसो न, उर्दन में जेको अरब इसराइल वार थी 60s वारी, उन ज़माने में जेको आहे त उन खां पोइ बि तोड़े त भुटे साहब जेको आहे पायलट मोकिलिया जेके सीरिया ऐं उर्दन जा जहाज़ उॾाए ऐं इसराइल सां विड़िया, जी त काफ़ी क्लोज हिकिड़ी रहियो आहे कोऑपरेशन। ऐं हींअर पाकिस्तान जी अहमियत जेका वधी आहे उहो इहो त जेको डिफेंस प्रोडक्शन जे शयूं आहिनि उन्हनि में राडार सिस्टम आहे, उन्हनि में जंगी वेपन्स आहिनि, मुख़्तलिफ़ जेट आहिनि ऐं प्लस जेको ही ट्रेनिंग वारा तव्हांजा मुशाक एयरक्राफ्ट आहिनि। त खोड़ सारी डिफेंस प्रोडक्शन पाकिस्तान जी वेपनरी फील्ड में जेको आहे इलाही अॻिते निकितो आहे। त उन में खोड़ सारनि मुल्कनि जेको आहे पाकिस्तान खे ऑर्डर बि ॾिना आहिनि ऐं हीअ मूंखे लॻे थो त उर्दन सां ट्रेनिंग खां मामिलो अॻिते वधंदो ऐं शायदि ही डिफेंस जेको आहे प्रोडक्शन जे हवाले सां पाकिस्तान खे कुझु वधीक इन सां इन्वेस्टमेंट वग़ैरह उहे शयूं बि थियनि। त इहे लाॻापा यकीननि जेको आहे उहे मज़बूत थींदा, ट्रांस थींदा जेको आहे हिकिड़े अञा फर्दर वधे हिकिड़े सुठे माहौल में। ऐं ॿियो साॻे वक़्तु हिकिड़ो इहो पहलू बि थी सघे थो त ॾिसो उर्दन जी इसराइल सां बाक़ाइदा हिकिड़ी वेझड़ाइप बि आहे, बॉर्डरिंग कंट्री आहे ऐं इसराइल खे तस्लीम करण जे हवाले सां जेको आहे ॻाल्हियूं बि हलनि थियूं त अब्राहम अकॉर्ड ते अमल कयो वञे ऐं उन जे लाइ बि इहो हिकिड़ो उहो पहलू बि उनजो थी सघे थो। बहरहाल उन में ओवरऑल पाकिस्तान जो बायोलेटरल ही विज़िट आहे त उन बिल्कुलु। में डेफिनेटली के हर पासे खां इहे ॻाल्हियूं थियूं हूंदियूं। एजाज़ साहिबु गॾु ई हुजो, मां वञणु चाहींदुमि। पाकिस्तान तहरीक इंसाफ जा साबिक़ रुकन आहिनि, अगूड़ा MP आहिनि सरबुलंद खान साहब, बहुत शुक्रिया आपने वक्त निकाला प्रोग्राम के लिए। फरमाइएगा सर, वज़ीर आज़म का 3 रोज़ा दौरा जो है बड़ा अहमियत का हामिल है, दूसरी तरफ फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब जो है उर्दन
पहुँचे हुए हैं। पाकिस्तान तरीके इंसाफ समझती है कि वाक़तन वज़ीर आज़म पाकिस्तान का जो सऊदी अरब का ये दौरा है, इसके नताइज जो हैं वो खुशाइन निकलेंगे पाकिस्तान में इन्वेस्टमेंट के हवाले से? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया आफ्ताब भाई आपका। आज हमारा यहाँ इमरान खान साहब की हिदायत पर हमने एक योम कश्मीर ये जेती और ब्लैक डे एक सियाह दिन के तौर पे जो कश्मीर के ऊपर इंडिया के मजालिम है उसके खिलाफ हमने एक मुजाहरी रखा था एहतजाजी, और उसमें मेरी इस वक्त मौजूदगी है, तो मैं ज़्यादा आपके प्रोग्राम में मौजूद नहीं हो सकूंगा, जिसके लिए माजरत चाहूँगा। देखिए, शहबाज शरीफ इस वक्त बतौर एक वजीर खारजा काम कर रहे हैं और कोशिश जारी है कि मैं ज़्यादा से ज़्यादा इस मौजूदा सूरत हाल को पेश कराने की कोशिश करूं, और जो कि एक बेहतर कोशिश है पाकिस्तान के लिए, और ये कोशिश उनको करनी चलिए, चाहिए। शुक्र है आप अगर ये सराह रहे हैं कि बेहतर कोशिश है एक वज़ीर आज़म की, तो ये भी अच्छी बात है। बिल्कुल बेहतर कोशिश है ये। कोशिश जारी है कि कुछ पैसे पाकिस्तान को मिले, क्योंकि पाकिस्तान के जो अंदरूनी जो इस वक्त हमारे जो माशी हालात है वो बहुत बड़े ख़राब है, और इसके लिए जो खुद ही वो कहते थे कि मैं भीख मांगने के लिए हर जगह जाता हूँ और हर जगह से पैसे मांगता हूँ, और मुझे लोग कहते हैं कि आप फिर पैसे मांगने के लिए आ गए। तो कोशिश जारी है उनकी, और ये जो इन अक़वामी एक सिनेरियो बना है जिसमें फ़लस्तीन और इसराइल वाला इशू रहा, इसराइल और ईरान वाला इशू रहा, और उसके बाद बैनुल अक़वामी जो नक्शा तब्दील हुआ है, उसके बाद पाकिस्तान ने जिस तरीके से इंडिया को मुंह तोड़ जवाब दिया है, उसके बाद अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान की जो आप जोग्राफियाई हैसियत है उसमें बड़ा इजाफा हुआ, और पाकिस्तान की खुद मुख्तारी और पाकिस्तान की वक़ार और इज़्ज़त में भी मैं समझता हूँ कि हमारी फ़ौज की वजह से इजाफा हुआ है। लेकिन उसके साथ साथ हमारी जो अफवाज है वो उनकी जो खिदमात और शहादतें हमारी जवानों की, उनको हम खराज तहसीन पेश करते हैं और करते रहेंगे। हमें फ़ख्र है अपने जवानों पर जो बॉर्डर पे लड़ते हैं और अपने मुल्क को जान के लिए अपना नजराना पेश करते हैं। बैनुल अक़वामी सतह पे तो चलो हालात ऐसे हैं कि पाकिस्तान की फेवर में अल्हम्दुलिल्लाह जा रहे हैं, और हम दुआगो हैं कि पाकिस्तान मजीद तरक्की करे। लेकिन अगर इंटरनली हम देखते हैं तो पाकिस्तान इस वक्त बहुत मुश्किल हालात से गुजर रहा है। हमारे कश्मीर के हालात आपने अब कुछ दिन पहले देखे, उसके बाद आपने देखे कि केपीके में क्या हालात हैं, बड़े मुश्किल हालात है। उसके बाद आप बलूचिस्तान चले जाएं, वहाँ के हालात देखें। इवन अगर आप सिंध के कुछ आपने देखा कि जो नहरों के ऊपर इतना बड़ा इशू हुआ, अभी वो थमा ही नहीं था कि मजीद इस तरह के हालात पैदा हो जाते हैं। इस तरह की सिचुएशन सिंध के अंदर भी हो जाती है, जिससे बड़े कच्चे के डाकू आ गए, उन्होंने लोगों को लूटना शुरू कर दिया, लोगों को यरगमाल बनाना, उनकी जानो माल से खेलना। एक मुश्किल सूरत हाल जरूर है। इन तमाम तर महाजों के ऊपर लड़ना और इंटरनल अपने जो पार्टी की पाकिस्तान साथ ही रहेगा, जितनी देर भी आप हैं हमारे साथ ही रहेगा। मैं तर्जुमान वफाकी हुकूमत बराए सिंध राजा अंसारी साहब भी हैं, उनकी तरफ जाना चाहूँगा कि क्योंकि आपने जो सवालात रखे हैं कि मैं समझूंगा कि आपकी मौजूदगी में अगर जवाब दें तो वो बेहतर है। बहुत शुक्रिया राजा अंसारी साहब, वक्त कड़ो मुझे प्रोग्राम लाए। तव्हांजी मर्ज़ी आहे त सिंधी में जवाब ॾियो या उर्दू में, जेतिरो तव्हांखे बहितर लॻे। सवाल पैदा थिए थो त वज़ीर आज़म पाकिस्तान जो 3 ॾींहंनि जो दौरो वॾो अहमियत जो हामिल आहे। जीअं एजाज़ भट्ट साहब चयो त इहे हिन वक़्तु वॾी अहमियत इन लाइ बि आहे त पाकिस्तान IMF जे तरफ़ों ऐं कुझु जेके डिजिट आहिनि उन में पंहिंजी कारकर्दगी में बहितरी करणी में ॾेखारण में घणे हद ताईं साम्हूं अची त वियो आहे, पर उनजे बावजूदि जेके मामला आहिनि उहे वॾा अहम आहिनि। अगरि टमाटनि जी ॻाल्हि कयूं त एजाज़ साहब त टमाटनि जी ॻाल्हि कई, 400 रुपया 500 रुपया किलो खपनि पिया, पर बसर जेको आहे सो 150 खां 130 रुपया किलो, पटाटा जेको आहे सो 80 खां 90 रुपए खां 200 रुपया किलो, यानी कि चइजे त भिंडियूं 300 रुपया किलो। छो जो मां पाण ख़रीदारी कंदो आहियां, सहाफ़ी आहियां, त मूंखे सभिनी रेटनि जी इन लाइ ख़बर आहे त मां कल्ह जेको आहे सो ख़रीदारी कई आहे पंहिंजे घर जे लाइ। त एतबार कयो त माना जेका वेजिटेबल सब्जियूं ऐं वीकेंड जी असां ग्रोसरी कंदासीं, हाणे जेके सफ़ेद पोश माण्हू जेके आहियूं असां बि सोचण ते मजबूर थी विया आहियूं त हाणे कीअं कजे, कीअं गुज़ारो कजे। बिल्कुलु सही था चओ तव्हां मोगेरी साहब। तव्हां वांगुरु असां बि ग्रोसरी पाण कंदा आहियूं ऐं
गुज़िरियल हफ़्ते त मां 3 आइटम जॾहिं वरिता, फ्रूट जा पैसा हिकिड़ी दुकान ते ॾिना, गोश्त जा ऐं मुर्गी जा पैसा हिकिड़ी दुकान ते ॾिना ऐं सब्ज़ी जा पैसा हिकिड़ी दुकान ते ॾिना, त सब्ज़ी सभ खां वधीक महांगी हुई। जी सो हिन करे अॼुकल्ह मतिलबु तव्हां चिकन वठो या ॿी शइ वठो, हिन खां वधीक सब्ज़ी थी वई, हिन में को बि शक न आहे। ॾिसो 2-3 शयुनि खे असांखे मद्देनज़र रखिणो पवंदो। हिकिड़ो त ओवरऑल क्लाइमेट चेंज जे करे प्रोडक्शन सब्ज़ी जी तमामु घटि आहे, प्लस पाकिस्तान जा 10 खां मथे ज़िला मुकमल तौर ते पाणीअ जे हेठि अची विया, जंहिंजे करे जेका प्रोडक्शन आहे ख़ासि तौर ते सब्ज़ी जे हवाले सां असां ॻाल्हायूं त उहा मुतासिर थी आहे, उनजे करे महांगाई ज़रूरु थी आहे। टमाटनि जी ॻाल्हि जेसिताईं तव्हां कई त ओवरऑल तव्हां ॾिसंदा त हर साल तक़रीबन हिकिड़ो सीज़न अहिड़ो ईंदो आहे जंहिंमें टमाटा तमामु घणा आसमान तुनी क़ीमतूं हली वेंदियूं आहिनि। हिकिड़ो अहिड़ो सीज़न बि ईंदो आहे जॾहिं प्रोडक्शन वधी वेंदी आहे त जेके ज़मींदार वीचारनि खे नुक़सानु थींदो आहे ऐं टमाटा जानवर पिया खाईंदा आहिनि, छो जो हुनजो अघु ई न हूंदो आहे। सो इन करे इहो टमाटनि जे हवाले सां हिनखे मुकमल तौर ते एग्रीकल्चर डिपार्टमेंट प्लस जेका असांजा सूबाई इदारा आहिनि, फूड जा इदारा आहिनि ऐं प्राइस कंट्रोल प्राइस कंट्रोल जा इदारा आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो मैकेनिज़म तयारु करणु घुरिजे जेको आहे जंहिं अरसे में फसल लहे थो त उनखे उनजी स्टोरेज जा हिते मुनासिब हिकिड़ियूं हुजनि गवर्नमेंट लेवल ते, त जीअं उनजी जेका क़ीमत आहे उनखे बरक़रार रखी सघिजे। तव्हां तमामु सुठो टॉपिक अॼु खयो आहे पाकिस्तान जी ख़ारजा पॉलिसी जे हवाले सां। ॾिसो हिन वक़्तु जेका सभ खां मां सम्झां थो अहम तरीन शइ आहे उहा इहा आहे त पाकिस्तान तमामु वॾी हिकिड़ी सोच, सम्झ ऐं दानिशमंदी सां पूरी दुनिया में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां तालुकात हू बहितर करण जी पोज़ीशन में बि आहे ऐं तमामु घणो मर्कज़ी निगाह बि आहे। असां पंहिंजी फॉरेन पॉलिसी में मोहतरम वज़ीर आज़म हिकिड़ो एॾे बारीक बीनी सां शयुनि जो ख़्यालु रखियो आहे त असां हिक ई वक़्त में अमेरिका ऐं चाइना सां बहितरीन लाॻापा असां रखिया आहिनि, हिक ई वक़्त में सऊदी अरब ऐं उर्दुन सां बहितरीन लाॻापा रखिया आहिनि। त असां ईरान बि आहे, हिक ई वक़्त में ईरान ऐं सऊदी अरब ईरान आहे एग्ज़ैक्टली। त असां हिक ई वक़्त जे अंदरि मुख़्तलिफ़ बॉक्सिस में मुख़्तलिफ़ अप्रोच सां पंहिंजी ख़ारजा पॉलिसी खे रखंदे दुनिया में इहो मञरायो आहे त पाकिस्तान ज़िम्मेदार मुल्क आहे। ऐं ॾिसो पाकिस्तान ऐं भारत जी जेका कॉन्फ्लिक्ट हुई उन खां पोइ दुनिया इहो फ़ैसिलो कयो आहे त पाकिस्तान न सिर्फ़ ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कयो पर पाकिस्तान इन खिते में लीड पोज़ीशन वठी सघे थो ऐं उन्हनि पाकिस्तान खे इन खिते में लीड पोज़ीशन ॾिनी आहे। हाणे मोहतरम वज़ीर आज़म जो जेको सभ खां वॾो ऑब्जेक्टिव आहे उहो इहो आहे त असां इन सॼी फतूहात खे, इन सॼी पंहिंजी स्ट्रेटेजिक ऐं जेका जियोग्राफिकल पोज़ीशन आहे उनखे असां कन्वर्ट कयूं माण्हुनि जी भलाई में। उनजे लाइ सभ खां पहिरीं ॻाल्हि त असांजे मुल्क में डायरेक्टली इन्वेस्टमेंट्स अचणु घुरिजनि। असांजे मुल्क में जेका महांगाई आहे उन ते राजा साहब ड्यू रेस्पेक्ट यहाँ कथाकलमी माफ़ कजो, डायरेक्ट इन्वेस्टमेंट जी बजाए छो जो कमर्शियल प्रोग्राम थी वेंदो, मां उन्हनि कंपनी जा नाला न खणंदुमि ऐं एजाज़ साहब बि उन ॻाल्हि खे शायदि सपोर्ट कंदो, त थोरे वक़्त में जेको तव्हांजे दौर जी ॻाल्हि कयूं पिया त उन में वॾियूं कंपनियूं मल्टानेशनल कंपनियूं तव्हांखे छॾे मुल्क ऐं वापसि हली वियूं आहिनि। त बजाए इन्वेस्टमेंट अचण जे ऐं इहे कंपनियूं वापसि पंहिंजे मुल्कनि ॾे हलियूं वञनि त पोइ चइजे त इहा फेल्यूअर न आहे? मां सम्झां थो त तव्हां जेतिरो बि इशारो कयो आहे उनजी असां मुंहिंजी क्लैरिफिकेशन बि, बल्कि क्लैरिफिकेशन न उनखे असां मुकमल तौर ते रद्द कयोसीं ऐं असां सोशल मीडिया ते उहे सभु सबूत बि रखियासीं। जंहिं कंपनी तव्हां ॻाल्हि कयो था उहा कंपनी ग्लोबली पंहिंजा ऑफिसिस बंदि कया दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां, जंहिंमां पाकिस्तान बि हिकु हुयो। उन सां इहो स्पेसिफिकली पाकिस्तान जो तालुक़ु न हुयो, ग्लोबली हिकु रिसेशन आहे पूरी दुनिया जे अंदरि। पर पाकिस्तान में हिन वक़्तु तव्हां ॾिसो जेकॾहिं असांजो सऊदी अरब सां दिफ़ाई मुआहिदो आहे, जेकॾहिं असांजो ॿियनि अरब मुल्कनि सां दिफ़ाई मुआहिदा थियण वञनि पिया ऐं उन सां गॾोगॾु इन्वेस्टमेंट्स जे हवाले सां जेकॾहिं मोहतरम वज़ीर आज़म फील्ड मार्शल साहब वञनि था, दौरा कनि था, प्रेसिडेंट ज़रदारी साहब दौरा कया, मां सम्झां थो त डायरेक्टली इन्वेस्टमेंट्स तमामु ज़रूरु असां खणी ईंदासीं, वॾे पैमाने ते खणी ईंदासीं। ऐं असांजो जेको मुल्क आहे हिन वक़्तु उन में तमामु वॾो पोटेंशियल आहे, ख़ासि तौर ते असांजी ट्रांसपोर्ट सेक्टर जे अंदरि, असांजे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे अंदरि, पावर सेक्टर आहे, एनर्जी सेक्टर आहे, रेलवेज़ जे अंदरि असां तमामु घणा ज़बरदस्त इन्वेस्टमेंट्स जा जेके मौक़ा आहिनि उहे प्रोवाइड कयूं था, हेल्थ सेक्टर आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे जेका मैन्युफैक्चरिंग आहे उन जे अंदरि तमामु घणी वॾी लेवल ताईं जेका आहे उहा इंशाल्लाह तव्हां ईंदड़ ॾींहंनि में ॾिसंदव त इन्वेस्टमेंट्स ईंदियूं। त असां बुनियादी तौर ते कोशिश में लॻा पिया आहियूं ऐं मां सम्झां थो गवर्नमेंट जी इन कोशिशुनि खे सराहण बि घुरिजे। हाणे पीटीआई जो दोस्त बि सराहियो त कोशिश असां कयूं पिया ऐं असांजी कोशिशुनि जे नतीजे में उन तनक़ीदनि जी ॻाल्हि कई त वज़ीर आज़म जेको आहे वज़ीर ख़ारजा जो कम में मसरूफ़ आहे, जेको हुनजो कमु न आहे, पर जे करे थो त सुठी ॻाल्हि आहे। न त ॿिया त
इहा हुन नंढी ॻाल्हि करे छॾी, ॿिया त असांखे ॿिया बहिणा बि ॾियनि था न, 45 ऐं 47 अलाए छा छा चवंदा आहिनि, उहो मसइलो न आहे। मसइलो हिन वक़्तु आहे त असां हिन वक़्तु पंहिंजी कोशिशुनि जे नतीजे में दुनिया सॼी मञे पई, फैक्ट्स एंड फिगर्स मौजूद फैज़ साहब आहिनि तव्हां गॾु ई हुजो, पाकिस्तान मां में रुकन जंहिं कौमी असम्बली में स्पीड पाकिस्तान सां पीपल्स पार्टी जी शाहिदा रहमानी साहिबा ज्वाइन किया है। बहुत शुक्रिया मैडम आपने वक्त निकाला प्रोग्राम के लिए। एक तो तय है कि फैसले की घड़ी में आज बात कर रहे हैं कि वज़ीर आज़म शहबाज शरीफ का बड़ा अहमियत वाला दौरा है सऊदी अरब, और फील्ड मार्शल जो है उर्दन पहुँचे हुए हैं। बहैसियत पाकिस्तान पीपल्स पार्टी और रुकन कौमी असम्बली आप समझती हैं कि वाक़तन जो है मियाँ साहब के इन दौरों से ख़ास तौर पर जो है इन्वेस्टमेंट और पाकिस्तान का जो कह सकते हैं कि इकनॉमी में कुछ बेहतरी आएगी, और दूसरी तरफ उर्दन पहुँचे हुए हैं फील्ड मार्शल आसिफ मुनीर साहब, तो उर्दन के साथ भी जो हमारे ताल्लुकात हैं वो बड़े अहमियत के हामिल हैं। वहाँ पे भी कहीं ना कहीं असगरी जो कह सकते हैं क़यादत जो मुलाकातें कर रही हैं वो भी बड़ी अहमियत के हामिल हैं। क्या समझती है पाकिस्तान पीपल्स पार्टी मैडम? बिल्कुल, प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान का दौरा सऊदी अरब, आप फ्यूचर इन्वेस्टमेंट के हवाले से जो वहाँ पे कॉन्फ्रेंस है उसमें उनकी शिरकत, और उसमें पाकिस्तान के हवाले से जिस तरीके से आप देख रहे हैं कि मुस्तकिल तगोदो में है, और पाकिस्तान का खोया हुआ इमेज जो है ना सिर्फ वो बहाल हुआ है गुज़श्ता 3-4 सालों में एज ए फॉरेन मिनिस्टर चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब, और उसके बाद वजीर आजम साहब ने उनकी काविशों को ना सिर्फ सराहा बल्कि उसी पॉलिसी को लेकर वो तसलसल के साथ वजीर खारजा जनाब इसाक डार के साथ, और आपने देखा उनके साथ उनके वजीर इत्तलात भी हैं। और ये दौरे जो हैं ये बिला मकसद नहीं होते, शायद आज कौम को रियलाइज हो जाए, जिसको बार बार कहा जाता है। सदर मुमलिकत आसिफ अली जरदारी साहब जब चाइना के दौरे किया करते थे तो मीडिया में उसके ऊपर बहुत ज्यादा आपको याद होगा कि बातें होती थी, लेकिन वो नजर आया कि सीपेक जैसा अजीमुशान मंसूबा वो लेकर आए। और आज जो है इसी तरह प्राइम मिनिस्टर साहब जा रहे हैं और दुनिया को इन्वेस्टमेंट की ना सिर्फ दावत दे रहे हैं बल्कि नए तमाम तर पड़ोसी ममालिक के साथ, आप देखें ईरान के साथ, सऊदी अरब के साथ, टर्किया के साथ, कतर के साथ, हर मुल्क के साथ इस वक्त पाकिस्तान और अमेरिका जैसे मुल्क के साथ जिसने कभी भी पाकिस्तान को खातिर का रिस्पॉन्स नहीं दिया था, लेकिन इस हालिया जो गुज़िश्ता जंग हुई है और पाकिस्तान की उसको ना सिर्फ अहमियत का अंदाजा हुआ, पाकिस्तान की ताकत का अंदाजा हुआ, और पाकिस्तान की जो स्ट्रेटजिकल सूरत हाल है, जो खित्ते में पाकिस्तान की अहमियत है, उसको देखते हुए डोनाल्ड ट्रंप ने तमाम चीज़ों को न सिर्फ रियलाइज किया बल्कि पाकिस्तान की जो ताकत थी उसको ना सिर्फ सराहा। और आपने देखा कि वो इंडिया जो कि अमेरिका के बलबूते पर हमें आंखें दिखाता था, आज उसको जो है वो उन रास्तों पे नहीं चलता जहाँ पे डोनाल्ड ट्रंप आ रहे हो, उन ममालिक में नहीं जाता जहाँ पे डोनाल्ड ट्रंप का आमना सामना हो। तो मोदी की जो जारहाना पॉलिसी थी और जो उसका मकरू चेहरा था, वो एज ए नेशन मैं समझती हूँ कि प्राइम मिनिस्टर एज ए लीडर ऑफ द नेशन, और इसके साथ ही चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब ने एज ए चेयरमैन ऑफ पाकिस्तान पीपल्स पार्टी दुनिया भर में जो अभी डेलीगेशन लेके गए थे वहां पर भी मोदी का मकरूज चेहरा दिखाया, और पाकिस्तान के साथ जो कुछ हुआ और पाकिस्तान जो इस दहशतगर्दी की वार में सबसे ज्यादा विक्टिम रहा, उस सूरत हाल को सारी दुनिया के अंदर जो आपने देखा कि यूरोपीय यूनियन में और अमेरिका में और तमाम दुनिया में जाकर पाकिस्तान का मौक़िफ़ को ना सिर्फ पेश किया, और प्राइम मिनिस्टर के पे दर पे दौरे भी इस मुल्क को जो है माशी तरक्की की तरफ ले जाने की कोशिश है, और अल्लाह ताला उसे कामयाब करे। मैडम दूसरी तरफ आऊंगा मैं, पाकिस्तान की तरक्की है तो हम सब की तरक्की है, और हम भी चाहते हैं एज ए पाकिस्तानी, हम भी चाहते हैं कि पाकिस्तान तरक्की याफ्ता मुल्कों की सफ़ों में खड़ा हो। बिल्कुल, एजाज भट्ट साहब की तरफ जाना चाहूँगा। एजाज भट्ट साहब, बड़ी अहम बात ये भी है, इन हाउस तब्दीली की बात हो रही है कश्मीर के अंदर। PMLN का मौक़िफ़ सामने आपके मौलाना फजल रहमान से भी चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो की मुलाकात भी हुई है। थोड़ी देर पहले खबर ये भी आ गई कि जो है अनवारुल हक जो हैं वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर, वो अपने मनसब से खुद इस्तीफ़ा दे देंगे और चले जाएंगे, मगर उन्होंने डिनाई कर दिया उस खबर का कि जी नहीं, मैं नहीं जा रहा। इन हाउस तब्दीली की अगर किसी के पास नंबर पूरे हैं तो फिर सामने आएँ, बात करें। तो कश्मीर की सियासत एक समझते हैं कि एक म्यूज़िकल चेयर बन गई है कि कभी PMLN के हाथों में, कभी पीपल्स पार्टी के हाथों में, कभी PTI के हाथों में, मगर कश्मीर में जो पिछले दिनों जो सूरत हाल बनी वो आपके सामने, जिसको ना सही पाकिस्तान मगर आलमी मंजरनामे में भी वो सामने आई। महर साहब।
जी बिल्कुल। देखें, कश्मीर में पहले तो पुरतशद्दुद मुजाहरे भी हुए, जिसमें कई सिक्योरिटी एहलकार, पुलिस एहलकार बेचारे, उनको शहादत हुई, कुछ आम लोगों की भी शहादत हुई। फिर वफाकी हुकूमत और कश्मीर के लोगों ने जो एहतजाज कर रहे थे, उनके मुजाहिरीन के नुमाइंदनि जे विच में पाण में एग्रीमेंट थियो। जी बाद में वरी पोइ दानियाल उन अज़ीज़ जेका प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त असां महाजरनि जूं सीटूं ख़तम न कंदासीं, बाक़ी ॿियनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। त उहो उतां ई क्रैक्स हुन में पइजी विया। ऐं पर फ़िलहाल हुकूमत खे उहो मुज़ाहिरनि खे थधो करण जो मौक़ो मिली वियो। पर ही जेका डेवलपमेंट तव्हां जंहिंजो ज़िक्र कयो था, त इहा बि वॾी इम्पोर्टेंट आहे। ऐं हमेशह थींदो त ईअं रहियो आहे त वफ़ाक़ में जंहिं पार्टीअ जी हुकूमत हूंदी आहे त गिलगित ऐं कश्मीर में बि उन पार्टी जी हुकूमत ठहंदी आहे। पर हिन दफ़े पहिरियों दफ़ो इहो ईअं थींदो मां सम्झां थो त हुते डिफरेंट हुकूमत आहे ऐं हिकिड़ी पार्टी जी हूंदी। उहो खणी ॿी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी जेको आहे उहो इत्तेहादी पार्टी आहे मुस्लिम लीग नून जी वफ़ाक़ में। त पीपल्स पार्टी नंबर गेम त पंहिंजी पूरी करे वरिती आहे ऐं उनजी दावा बि हुननि कई आहे। ऐं सिंध हाउस में बि काफ़ी मेंबरनि तरसियल आहिनि कश्मीर जी असैम्बली जा। त हाणे ॾिसणो इहो आहे त जेको आहे त ही मूव कॾहिं था कनि। मुंहिंजो ख़्याल आहे ही तरसियल हूंदा इन ई ॻाल्हि जे करे त अॼु 27 अक्टूबर ते इंडिया जी आज़ाद होॾे वालर कश्मीर ते कब्ज़ो कयो हो, त उनजे करे थोरो डिले थी सघे थो हिकु अधु ॾींहुं। न त ही अॻु में ई थी वञे हा, छो त ही नंबर गेम पीपल्स पार्टी पंहिंजी पूरी करे चुकी आहे। ऐं मुंहिंजो ख़्याल आहे त ही सभिनी जमातुनि खे गॾु खणी हलण जी कोशिशि आहे। बिलावल साहब जेके मीटिंग्स करे थो सभिनी पार्टियुनि सां, त पर एजाज साहब सम्झो न पिया उहो त मां सम्झां त जेको मे बि मां ग़लति हुजां, अगरि हुनखे फिगर खे तव्हां सही करे सघो, त हीअ 8-9 महीननि जी हुकूमत आहे शायदि बची, जेको टाइम मूंखे सम्झ में अचे पियो। त इहा 9 महीननि जी हुकूमत या 8 महीननि जी हुकूमत वठण जो फ़ाइदो छा थींदो? ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो एॾो हिन ते तवजो ऐं PMLN जो जेको आहे चइजे त हिकिड़ो लॉलीपॉप चऊं या वक़्ती तौर ते जेको आहे सो हिकिड़ो चऊं त बाबा इहो बि इक़्तिदार तव्हांजे हवाले, बलूचिस्तान बि तव्हांजे हवाले, सिंध बि तव्हांजे हवाले, त हिकिड़ी आलमी सतह ते माना हिकिड़ो पंहिंजो जेको आहे प्रोफाइल ठाहिण जे लाइ पीपल्स पार्टी कोशिशि पई करे त कश्मीर में बि असांजी जेको आहे हुकूमत रही। बिल्कुलु। ॾिसो, 2021 में चूंडूं थियूं कश्मीर में, जी जंहिंखां पोइ 25 में हुनजो मुदो मुंहिंजो ख़्याल आहे 25 या मथे जेको पूरो थींदो 26 जे जी अर्ली। हा त हाणे इन में हिते जेको मर्कज़ ऐं सूबनि में असां वटि जेको हिकिड़ो सिस्टम आहे या जेको हिकिड़ो पॉलिटिकल असीं उन्हनि शयुनि खे एनालाइज़ कंदा आहियूं, त उनजो पैमानो डिफरेंट हूंदो आहे। पर गिलगित ऐं कश्मीर जे हवाले सां शयूं इलाही मुख़्तलिफ़ आहिनि। त इहे जेकॾहिं 8-9 महीना बि पीपल्स पार्टी खे मिली था वञनि, या जेको बि पीरियड रिमेनिंग पीरियड आहे, त जी उन में एटलीस्ट के हू कुझु न कुझु उते रिलीफ ॾियण में कामयाबु ईंदा। ऐं ॿियो जेका जोड़ तोड़ थींदी आहे, हाणे तव्हां ॾिठो त जेके माण्हू PTI जे टिकट ते खटिया आया, उन्हनि फॉरवर्ड ब्लॉक ठाहे अनवार अलग साहब खे वज़ीर आज़म बणाए छॾियो नून लीग जी मदद सां। त हाणे उन ई फॉरवर्ड ब्लॉक मां 10 माण्हू टुटी पीपल्स पार्टी में शामिल थी विया आहिनि। त इन सां हिकिड़ो त पार्टी स्ट्रेंथन थींदी, ऐं सुभाणे इहे साॻिया माण्हू जेके ऑलमोस्ट विनिंग हार्सिस आहिनि, त इहे सुभाणे पीपल्स पार्टी जे टिकटुनि ते इलेक्शनूं विढ़ंदा। त ईंदड़ इलेक्शन में कश्मीर में पीपल्स पार्टी खे फ़ाइदो ई थींदो, बिल्कुलु नुक़सान कोन थींदो। बिल्कुलु त मां सम्झां थो त इहो रीज़न आहे जंहिंजे करे पीपल्स पार्टी ऑप्ट करे पई। ऐं उन्हनि जी कोशिशि इहा ई आहे त जेको हुननि जो फार्मूलो रहियो आहे हिकिड़ो सभिनी खे गॾु खणी हलण वारो, त उन्हनि जी कोशिशि इहा ई हूंदी त हू कश्मीर में जेको आहे त सभिनी पार्टियुनि खे मिलाए उन्हनि जे मैक्सिमम कोशिशि बिल्कुलु। कजे एजाज साहब मूंखे त हिकिड़ी नंढड़ी साई लाइ कमर्शियल ब्रेक लाइ चए पियो, ब्रेक ते था वञूं, वापसि ईंदासीं। चारई महिमान गॾु आहिनि, वापसि ईंदासीं त कश्मीर वारे मामले ते वधीक जेके ॿिया महिमान आहिनि उन्हनि जे साम्हूं सुवाल रखी ऐं उन्हनि जो मौक़िफ़ ऐं जवाबु वठण जी कोशिशि कंदा। हिकु ॿीहर तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम फैसल जी घड़ी में भली ॻाल्हि पिया ॻाल्हि कयूं पिया। महिमान जे साम्हूं अहम सुवाल हुया त कश्मीर जो जेको मामिलो आहे उहो बि वॾी अहमियत जो हामिल आहे। हिकु तरफ़ 77 साल मुकमल थिया आहिनि उन कश्मीर वारे जेका हिंदुस्तान वटि कश्मीर कब्ज़ो थियल आहे, ऐं उन जेके आए ॾींहुं जेको आहे सो कश्मीर मथां जेको ज़ुल्म पियो थिए पियो, उहो बि पंहिंजी जॻह ते वॾो अहम आहे। पर हिन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कजे त पाकिस्तान जे आज़ादु कश्मीर जी जेका आज़ादु असेंबली आहे, उन में बि जोड़ तोड़ ऐं हिन वक़्तु सियासी पार्टियुनि जी सरगर्मियूं वॾी अहमियत जूं हामिल आहिनि। सरबुलंद खान साहब हैं हमारे साथ अभी, प्रोड्यूसर साहब? जी सरबुलंद खान साहब, अगर आप सुन पा रहे हैं तो पाकिस्तान तहरीक इंसाफ का नुक्ता नज़र क्या होगा सर? कि एक तरफ तो तय है कि आप खुद कह रहे हैं कि मैं मुजाहरे में हूँ कि
ہندوستان کے کشمیر پہ تو بڑا ظلم ہے، مگر یہاں پر جو یہ سیاسی جوڑ توڑ ہے ہمارے یہاں جو آزاد کشمیر کے اندر، یہ ایک میں جب سے صحافت میں نے کرنا شروع کی ہے تو مجھے تو میوزیکل چیئر لگتی ہے کہ جو بھی وفاق میں حکمران ہوتے ہیں کہیں نہ کہیں ان کی حکومت قائم ہوتی ہے، اور سب سے زیادہ چاہے وہ قومی اسمبلی ہو، صوبائی اسمبلی چاروں ہوں، پنجاب، سندھ، کے پی، بلوچستان، مگر یہاں پر تو سینیریو چینج ہو جاتا ہے، جلدی لوگ اپنی سیاسی وابستگی چینج کرنے میں کوئی ٹائم ہی نہیں لگتا۔ تو اب سمجھیں کہ یہ پاکستان پیپلز پارٹی کو جو ملنے جا رہی ہے، کیونکہ پاکستان پیپلز پارٹی نے اکثریت کا تو دعویٰ کر دیا ہے، تو پاکستان تحریک انصاف سمجھتی ہے کہ یہ پی ایم ایل این اور پیپلز پارٹی مل کر وہاں پر کہیں نہ کہیں آنے والے جو 8-9 مہینے بچے ہیں پیپلز پارٹی، اور اعجاز صاحب نے جو کہا کہ آگے جا کے کہیں نہیں پیپلز پارٹی اپنا فیوچر بھی سوچ رہی ہے کہ شاید یہ جو لوگ آئیں گے تو مزید جو ہے جو آنے والی قانون ساز اسمبلی ہوگی اس میں بھی پھر وزیر اعظم اور کچھ ان کے ہی لوگ الیکٹ ہو کے آئیں گے۔ 5 منٹ مجھے دیں بس۔ بہت بڑے ہیں سر، 5 منٹ جی جواب دیجیے گا۔ 5 منٹ بعد مجھے لیجیے، پروگرام ختم ہونے والا ہے۔ اچھا چلے، میں راجہ انصاری صاحب کی طرف جا رہا ہوں، وہ بزی ہیں کہیں پہ، کہہ رہے ہیں کہ مجھے تھوڑے بعد بھیجیے۔ انصاری صاحب اگر آپ سے یہ سوال رکھ لوں کہ سر کیا وجہ ہے کہ یہ میوزیکل چیئر کا معاملہ ختم نہیں ہو پا رہا؟ کیونکہ آپ دعویٰ بھی کر رہے ہیں کہ جی ہماری اکثریت ہے، پھر وزیر اعظم تھوڑی دیر پہلے انوار کاکڑ صاحب کہہ رہے ہیں کہ انوار الحق صاحب کہہ رہے ہیں کہ جی میں جو ہوں میرے پاس نمبر گیم پورے ہیں، جس کے پاس ہیں لائیں سامنے۔ دیکھیں مغری صاحب، ایشو یہ ہے کہ کشمیر کے اندر ابھی جو کچھ ہونے جا رہا ہے وہ خلاف آئین نہیں ہے، اس کی ایک گنجائش موجود ہے۔ ٹھیک ہے، اب جو وزیر اعظم ہیں آزاد کشمیر کے، وہ اپنی جو اسٹرینتھ ہے وہ کھو چکے ہیں۔ کسی بھی اسمبلی میں اگر چیف منسٹر ہوں یا وزیر اعظم ہوں، اگر وہ اپنی اسٹرینتھ کھو جاتے ہیں، اپنی سپورٹ کھو لیتے ہیں، تو پھر وہاں پہ اس کی تبدیلی ناگزیر سر ہو جان جاتی کے ہے۔ امان پاؤں تو وہ اسٹینڈ کیسے کھوتے ہیں جب بیک بون پیچھے سے جو ہے کمزور ہو جائے، یعنی کہ آپ کی پارٹی خود پیپلز پارٹی سے سمجھوتا کرے، اگر بیک ہو جاتی ہے اور کہتی ہے کہ نہیں جی ٹھیک ہے اور گو آن، اور آپ کو یہ تھوڑے وقت کے لیے چلیں یہ میوزیکل چیئر کا آپ بھی مزہ لے لیں، تو پھر تو کمزور ہوگی۔ یہ تو ایک بالکل یہ ایسے واضح نہیں طور ہے، پر عام بندہ بھی جو سمجھتا ہے، اس تناظر بے میں شک نہیں۔ ٹماٹر ہم دیکھیں 600 روپے کلو ہمیں لیتے ہیں، مگر یہ سمجھتے ہیں یہ سندھ کی عوام۔ دیکھیں میں عرض رکھوں، ہمیں بنیادی طور پر فیصلے جو کرنے ہیں وہ کشمیر کے عوام کے حق میں کرنے ہیں۔ ٹھیک ہے، ہم اس طرح کشمیر کے عوام کے لیے فیصلہ سازی میں کوئی کمزوری دکھائے، کیونکہ یہ ضروری نہیں کہ اب اس میں 9 مہینے رہ گئے ہیں یا تھوڑا سا عرصہ رہ گیا ہے، لیکن ہم کسی بھی صوبے یا کسی بھی ٹیریٹری کے عوام کو ہم بے یار و مددگار تو نہیں چھوڑ سکتے۔ پھر اگر اس میں جو یہ کوئی شب خون تو نہیں مارا جا رہا، خود جو ممبران ہیں جن کو یہ عوام نے استحقاق دیا ہے کہ وہ ان کے جو تقدیروں کے فیصلے کریں، انہیں چن کے وہاں بھیجا ہے، تو پھر اگر وہ اپنا وزیر اعظم تبدیل کرنا چاہتے ہیں تو یہ ان کا بنیادی حق ہے، وہ ضرور کریں۔ اب یہ تو نہیں لکھا ہوا کہ جی وہ بالکل کامیاب ہو جائیں گے وزیر اعظم تبدیل کرنے میں، ایک آئینی کوشش ہے۔ اگر وہ سمجھتے ہیں کہ کشمیر کے عوام کی اور کشمیر کے حالات کو بہتر کرنے کے لیے وہاں تبدیلی آئینی طریقے سے لائی جا سکتی ہے اور وہ کوشش کر رہے ہیں، پاکستان پیپلز پارٹی آگے بڑھ کے کوشش کر رہی ہے، تو میں سمجھتا ہوں یہ انہیں ایک گراؤنڈ ملنا چاہیے۔ اس میں کوئی ناجائز یا کوئی غیر آئینی بات تو ہے نہیں، یہ ایک پروسیجر موجود ہے، اس پروسیجر کو فالو ہی کیا جا رہا ہے نا۔ یہ کوئی شب خون تو نہیں مارا جا رہا، اس سے پہلے تو شب خون بھی مارے جاتے رہے ہیں، بہت کچھ کیا جاتا رہا ہے۔ اپنی حکومت جاتے ہوئے دیکھ کر قومی اسمبلی کو تحلیل کرنے کا حکم بھی صادر فرما دیا گیا اور پھر بعد میں سپریم کورٹ نے اس کو جو ہے وہ نل اینڈ وائڈ قرار دیا۔ تو یہ ساری چیزیں بھی ہم دیکھ چکے ہیں، لیکن میں سمجھتا ہوں کہ پاکستان پیپلز پارٹی ہو یا مسلم لیگ نون ہو، ہم وہ دو جماعتیں ہیں جنہوں نے جمہوریت کے لیے بڑی قربانیاں دی ہیں، ان کی ایک جد و جہد ہے، ان کی ایک تاریخ ہے، تو ہم جمہوریت کو رسوا نہیں ہونے دیں گے۔ ہم جمہوری اقدار میں رہتے ہوئے آئین کے مطابق جو بھی تبدیلی ہوگی اس کو ضرور کرنے کی کوشش بھی کریں گے، لیکن اس کے پیچھے اس کا ایم ایک ہوگا، اس کا مقصد ایک ہوگا، وہ ہوگا اس خطے کے عوام کی فلاح اور بہبود۔ تو اس کے لیے ضرور کوششیں شاہدہ کرنی رحمانی چاہیے۔ صاحب آپ اتفاق کرتی ہیں، کیونکہ یہ تو طے ہے کہ فیصلے کی گھڑی میں ابھی یہ فیصلہ ہونے جا رہا ہے، مگر تھوڑی دیر پہلے وزیر اعظم آزاد کشمیر نے کہہ دیا کہ جی جس کے پاس نمبر گیم ہے وہ لائیں، میں تو ریزائن نہیں کر رہا۔ یعنی کہ پہلے تو یہ خبر آ رہی تھی کہ وہ اپنے عہدے سے جو ہے ریزائن کریں گے
اور ایک راستہ ہموار ہوگا. میں سمجھتا ہوں کہ شاید پی ایم ایل این کی قیادت کا جو میسج ہے وہ سمجھ نہیں پائے, یا پھر اس کو جو سمجھایا گیا کہ نہیں جی آپ بیٹھیں, ان کے پاس نمبر گیم پوری نہیں ہے. مگر آپ کی طرف سے جو دعویٰ ہے کہ جی فضل الرحمان کے ساتھ بھی ملاقات ہوئی, مولانا فضل الرحمان کی, چیئرمین پاکستان پیپلز پارٹی کی, تو سمجھتے ہیں کہ آپ کے پاس نمبر گیم پوری ہے اور آنے والے چند ہی گھنٹوں کے بعد جو ہے وزیر اعظم آزاد کشمیر انوار الحق صاحب جو ہے ان کی جگہ پہ آپ کے وزیر اعظم آ جائیں گے؟ دیکھیں, پاکستان پیپلز پارٹی کی قیادت چیئرمین بلاول بھٹو زرداری صاحب ہمیشہ ریکنسیلیشن کی پالیسی کو لے کر چلیں. شہید محترمہ بے نظیر بھٹو صاحبہ کی, صدر آصف علی زرداری صاحب بھی اسی پالیسی کو لے کے چل رہے ہیں. تمام پارٹیز کے ساتھ میثاق جمہوریت کے تحت افہام و تفہیم ریکنسیلیشن چل رہی ہے, اور آپ نے دیکھا کہ ابھی پی ایم ایل این کے ساتھ اور آج مولانا صاحب کے ساتھ بھی ملاقات ہوئی ہے. تو یہی ایک جمہوری عمل ہوتا ہے اور بڑا خوبصورت ہوتا ہے, جس کے اندر آپ ایک دوسرے کو سنتے ہیں اور جس کی بھی عددی اکثریت ہوتی ہے اس کا احترام کیا جاتا ہے. حالانکہ اس وقت بھی ہمارے پاس اکثریت تھی, لیکن پی ایم ایل این نے اپنے پرائم منسٹر کو نامینیٹ کیا, ہم اس کا شیئر میں تھے اور شیئرنگ کے اندر ہماری حکومت تھی آزاد کشمیر میں. لیکن آپ نے دیکھا کہ جس پہ اعتماد کیا تھا اور نہ تجربہ کاری کے ہیں یا ان میں لیڈرشپ کا فقدان کریں, جو کچھ ابھی پچھلے دنوں واقعات ہوئے, ابھی آپ نے جس کا تذکرہ کیا, ان سب کو دیکھتے ہوئے, اور ابھی بھی جب آپ نے دیکھ لیا کہ پیپلز پارٹی کے پاس 27 ممبرز کی ایک عددی اکثریت ہے, اور 27 ہو گئی آپ کے ایکسپیکٹیشن پاس. تو یہی تھی کہ پرائم منسٹر صاحب اس کو جو ہے دیکھتے ہوئے ریزائن کر دیتے, تو یہ میں سمجھتی ہوں کہ ان کے لیے بہتر تھا. لیکن انہوں نے کہا میں فیس کروں گا, میرے چہرے پہ کسی قسم کا تعامل نہیں ہوگا. یہ تو ٹھیک ہے, وہ فیس کریں, اور جو پیپلز پارٹی اپنا کام کر رہی ہے وہ اپنا کام کریں, اور یہی ایک جمہوریت کا حسن ہوتا ہے. اور یہ بھی پاکستان میں پہلی دفعہ اس وقت جب نیشنل اسمبلی میں ووٹ آف نو کانفیڈنس پیش کیا گیا, اس وقت کی حکومت نے جو کچھ کیا پارلیمان کے ساتھ وہ ہم سب کو یاد ہے. لیکن اس کے باوجود پیپلز پارٹی نے اس کو انتہائی شارٹ ٹائم تھا اور سب نے کہا کہ بہت کم وقت کے لیے پی ڈی ایم کی حکومت بنی. لیکن آپ نے دیکھا کہ وہ پاکستان جو کہ ڈیفالٹ ہونے کے قریب تھا, وہ پاکستان جو آئسولیشن کے اندر چلا گیا تھا, وہ پاکستان جس کے تمام تر نیبرنگ کنٹریز کے ساتھ, تمام تر دنیا کے ممالک کے ساتھ تعلقات ختم ہو چکے تھے, پاکستان اعلان ہو رہا تھا. تو اس 1.5 سال کے قلیل عرصے میں آپ نے دیکھا کہ نہ صرف پاکستان کا امیج بلڈ ہوا, پاکستان اس آئسولیشن سے نکلا, اور اس وقت پیپلز پارٹی پی ایم ایل این کی حکومت نے مل کر پاکستان کو ڈیفالٹ ہونے سے بھی بچایا, پاکستان کی خارجہ پالیسی کو بھی بہتر کیا, اور اس دوران ایک تاریخ کا بدترین فلڈ بھی آیا, اس کے باوجود پاکستان کو ان بحرانوں سے نکالنے میں کامیاب ہوئے. یہی ہمارا ایجنڈا ہے. میثاق جمہوریت کا بھی یہی مطلب تھا. مگر کشمیر کی جو چیلنجز ہیں اس میڈم ملک وہ مناسب بہت اہم ہے. جمہوریت کشمیر کی زمین جو ہے وہ بالکل ڈیفرنٹ ہے پاکستان کے دیگر صوبوں اور دیگر جو ہے پولیٹیکلی سینیریو سے. اگر دیکھا جائے تو ماضی میں نہیں مگر حالیہ جو ایک شہری کشمیری کے لوگوں کا جو احتجاج تھا وہ نہ صحیح پاکستان مگر عالمی میڈیا نے بھی اس کو کور کیا. ان کے جو شرائط تھے بڑے اہم تھے. وہ تو سیدھا سیدھا کہہ رہے تھے کہ ایک تو وزیر اعظم کشمیر جو ہوں وہ ایک سادہ اکثریت میں جو بھی آئیں, مگر ایک سادہ کیبنٹ ہونی چاہیے, کم لوگوں کی کیبنٹ ہونی چاہیے, خرچے جو ہیں وہ کم ہونے چاہیے, لوگوں کے فلاح بہبود کے لیے بڑے کام کی انہوں نے ڈیمانڈ کی تھی, جو بڑی لسٹ تھی, جو کہ سمجھتی ہے پیپلز پارٹی کے آنے والے وقت میں یہ پھر آپ کے سامنے بھی یہ چیزیں ہوں گی, کیسے فیس کریں گے؟ دیکھیے, کشمیریوں کی جو بڑی تعداد ہے وہ پاکستان پیپلز پارٹی کے ساتھ ہمیشہ, کیونکہ پیپلز پارٹی نے ہمیشہ کشمیریوں کی آواز بن کے ان کے مسائل کو نہ صرف حل کیا, ماضی میں بھی آپ دیکھیں کہ آج دنیا بھر میں جو کشمیری ہیں اس کا کریڈٹ پاکستان پیپلز پارٹی کو جاتا ہے کہ ان کو روزگار کے دروازے کھولے, دنیا بھر میں ان کے مسائل کو نہ صرف اجاگر کیا بلکہ حل کرنے کی کوشش کی. یہی وجہ ہے کہ کشمیر کے عوام پاکستان پیپلز پارٹی پر اعتماد کرتے ہیں, اور انشاءاللہ تعالیٰ پیپلز پارٹی کبھی بھی ان کے اعتماد کو مجروح نہیں ہونے دے گی, اور ان کے ساتھ جو کیے گئے وعدے ہیں, جو ممبران اسمبلی نے ان کے ساتھ وعدے کیے ہیں, جو حکومت آئے گی پیپلز پارٹی کی وہ ان کے وعدوں کو پورا کرے گی. اور انشاءاللہ تعالیٰ ماضی کی طرح ہم کبھی بھی مایوس نہیں, ماضی میں بھی ہم نے ہمیشہ ان کے وعدوں کو پورا کیا, اور یہی وجہ ہے کشمیر کے عوام پاکستان پیپلز پارٹی پر زیادہ یقین بھی رکھتے ہیں, ووٹ بھی دیتے ہیں,
اور دنیا بھر میں کشمیر کا الیکشن آپ نے دیکھا کہ ابھی ان کی ڈیمانڈ تھی کہ جو ملک بھر میں کشمیری ہیں ان کی سیٹ ختم کی جائے. کیسے ختم کی جا سکتی؟ وہی تو ایک آواز ہے جو کہ آپ نے جو یو این کی قرارداد کے حوالے سے دنیا بھر میں جہاں جہاں بھی کشمیری بستے ہیں یہ پوری ان کی آواز ہے کہ جو ان کے ساتھ ظلم و ستم ہوتے ہیں. اور یہ جو الیکشن ہوتا ہے ان کی جب سیٹ آتی ہے تو یہ پتہ چلتا ہے کہ آپ کے کتنے کشمیری جو ہیں ملک بھر میں اور دنیا بھر میں ہیں. تو ان کو ختم کرنا تو میں سمجھتی ہوں کہ ان کی آواز کو دبانے کے مترادف تھا. ایسی چیزیں جو عمل کے قابل ہیں ان کو جی، بالکل ان کی خواہشات کے اعجاز عمر مطابق صاحب کی عمل طرف کیا جاؤں گا، جاتا ہے. سینئر صحافی تجزیہ نگار ہیں. اعجاز صاحب میں آپ سے اسی لیے اردو میں سوال کرتا ہوں میڈم بھی سمجھ سکیں. تو یہ فرمائیے گا سر، ایک تو اختلافات کی بات، وزیر اعظم آزاد کشمیر انوار الحق صاحب کے جو ہیں پی ایم ایل این جو ہمارے ذرائع ہیں وہ بھی یہ بھی کوٹ کر رہے ہیں کہ اس طرح سے پی ایم ایل این نے مدد نہیں کی، کیونکہ جو گروپ بن چکے تھے اور ان کی جو طرز عمل جو حکمرانی تھی آزاد کشمیر میں، وہ جو ہے جو دو گروپ تھے یا جنہوں نے جوائن بھی کیا تھا اسے وہ ناخوش تھے. تو سمجھا جائے کہ آنے والے وقت میں جو پاکستان پیپلز پارٹی یہ بیڑا اٹھانے جا رہی ہے، جو کہ پی ایم ایل این بھی اب کہیں نہ کہیں اس سفر میں ان کی سپورٹ بظاہر تو نہیں کر رہی ہے. وہ تو کہہ رہی ہے جیسے راجہ صاحب کہہ رہے ہیں کہ نہیں جی وہ قانونی کام ہے، آئینی کام ہے، کوئی یہ غیر آئینی تو کام تو نہیں ہو رہا، ہوتا رہا ہے ہر جگہ پہ ہوتا ہے اور ہم اس کی سپورٹ کریں گے اگر جو بھی آئینی فیصلہ ہوتا ہے، اگر ان کے پاس نمبر گیم پوری ہے. مگر بیہائنڈ دا سین میں نے جیسے کہا راجہ صاحب کو، ٹماٹر ہم 400-600 روپے لے کے کھا سکتے ہیں، مگر سمجھ تو سندھ کے لوگ اور پاکستان کے لوگ رہے ہیں کہ آپ کرنے کیا جا رہے ہیں، ہونے کیا جا رہا ہے. اعجاز صاحب. جی بالکل، دیکھیں بات یہ ہے کہ جیسے پہلے بھی ہم نے کہا کہ پیپلز پارٹی نے نمبر گیم پوری کر لی ہے، اب شو آف کارڈ ہے. جی تو میرے خیال میں آج 27 جو یوم کشمیر کے حوالے سے منایا گیا تو یہ گزرنے کی دیر ہے. اور میرے خیال میں کافی جو ہے ان کے سندھ ہاؤس میں بھی جمع ہوئے ہیں، وہاں جو ہے آج رات کو ان کا ڈنر بھی ہے، تو سندھ سے کچھ منسٹر بھی وہاں پہنچے ہوئے ہیں. تو میرے خیال میں یہی اسی کا انتظار تھا. تو بھلے وزیر اعظم صاحب کہیں، لیکن ایک طرف انہوں نے اپنے ساتھیوں سے مشاورت بھی کی ہے اور ساتھ میں یہ بیان بھی دیا ہے کہ اگر کسی کے پاس اکثریت ہے تو وہ شو کریں. تو یہ باتیں بھی چل رہی تھی کہ شاید وہ اسمبلی توڑ دیں، لیکن ان کے قریبی ذرائع نے یہ وضاحت کی تھی کہ وہ اسمبلی نہیں توڑیں گے اور وہ یہ چاہتے ہیں کہ جمہوری عمل کے ذریعے جو بھی ہے وہ معاملات آگے چلیں. تو جمہوری عمل میں وہ کتنا خود یقین رکھتے ہیں پرائم منسٹر صاحب، چونکہ ایک پارٹی کے ٹکٹ پہ آپ منتخب ہو کے آئے اور پھر فارورڈ بلاک بنایا، وہاں پر سیکنڈ لارجسٹ پارٹی پیپلز پارٹی ہی تھی. اگر یہ فارورڈ بلاک میں یہ ان کے جو لوگ اتنی تعداد میں آ گئے، ابھی 5 لوگ پی ٹی آئی کے بیٹھے ہوئے ہیں، تقریباً یہ 20 یہ تھے اور تقریباً ان کے ساتھ جو نون لیگ کے ساتھ ملا کے حکومت تھی. جی، تو اب میرے خیال میں کہ ناگزیر ہے وہاں گرین سگنل پیپلز مگر پارٹی کو نون بھی لیگ مل کے گیا. اختلافات چاہے وہ کشمیر میں ہو، چاہے وہ پاکستان کے جو ڈیسیجن میکر جو ہیں ان کے اندر بھی اختلافات بڑھ گئے، خاص طور پر کشمیر کے معاملے کو لے کے. کچھ گروپ جو ہے پی ایم ایل این کا اس حق میں تھا کہ نہیں جی وہاں پر جو ہے ہمیں کھڑا ہونا چاہیے اور اپنی اسٹینڈ کو جو ہے نا اس طرح سے پیپلز پارٹی کے ہاتھوں میں نہ دیا جائے. مگر جو اعلیٰ قیادت ہے انہوں نے فیصلہ کر لیا نہیں جی زرداری صاحب کو اور پیپلز پارٹی کو راضی کرنا ہے تو بیک ہونا ہے. یہ بھی خبریں ہیں سر. بالکل ہیں، وہ تو ظاہر ہے. دیکھیں یہ تو اب اوپن سیکرٹ ہے کہ شہباز شریف صاحب کے حوالے سے ایک ہمدردی رکھنے والے لوگ ہیں، کچھ مریم نواز کے جو ہے نا وہ رکھتے ہیں. یہ باقاعدہ ہر جگہ پہ اب یہ 2 کیمپس میں آپ کو بٹی ہوئی پارٹی نظر آئے گی. اور خاص طور پر تو کشمیر پہ ان بھی کے لڑائی ہوئی ہے، اس بات پہ بھی لڑائی ہوئی ہے مریم نواز گروپ میں اور وزیر اعظم پاکستان اور میاں صاحب کے درمیان میں بھی جو یہ فیصلے کی گھڑی میں فیصلہ ہوا اس میں بھی یہ اختلافات تھے. ڈیفینیٹلی ہوں گے، وہی تو میں کہہ رہا ہوں کہ ہر فورم پہ اب ہر جگہ پہ یہ 2 گروپ آپ کو نظر آئیں گے، لیکن فی الحال جو ہے وہ اتنا کھل کے نہیں آئیں گے سامنے. جس طریقے سے مریم نواز صاحبہ نے آپ نے دیکھا کہ سندھ حکومت کو آڑے ہاتھوں لیا، پھر اتنا جھگڑا پڑ گیا، پھر پرائم منسٹر صاحب کچھ اور کہتے رہے، وہ کچھ اور کہتے، پنجاب گورنمنٹ کچھ اور کہتی رہی. تو یہ تضادات تو اپنی جگہ پہ موجود ہیں جو آنے والے وقتوں میں مزید کھل کر سامنے آئیں گے.
تو ابھی بھی میرے خیال میں بار بار آپ دیکھ رہے ہیں کہ شہباز شریف صاحب جہاں بھی ایسا کوئی مسئلہ ہوتا ہے تو وہ نواز شریف صاحب کے پاس چلے جاتے ہیں، اور وہاں سے جب کوئی ایڈوائس آتی ہے تو پھر معاملات جو ہے وہ تھوڑے سیدھے چلنا شروع ہو جاتے ہیں. تو میرے خیال میں شاید یعنی اس نون کو یہ لیگ جو کہیں ہے کہ آسان سندھی میں تو وہ نواز شریف صاحب نے وञी करे ऐं सम्झाईंदा आहिनि त बाबा मरियम नवाज़ साहब खे सम्झायो मामलात वधीक जो ख़राब थियनि बहितर आहे त हिनखे हिते ई जेको आहे सो रोकिजे. इहा ॻाल्हि इहा ईअं सम्झी सघिजे थी. بالکل یہی ہے، छो त जेसि बिल्कुलु. ताईं शहबाज शरीफ साहब वफ़ाक़ में आहे, मरियम नवाज़ पंजाब में आहे, जॾहिं जेसि ताईं चेन ऑफ कमांड हिकिड़ी थी ऐं हिकिड़े ई सिस्टम में न ईंदा तेसि ताईं इहे शयूं बिल्कुलु. मुंहिंजे ख़्याल राजा में अंसारी रहंदी. साहब मूंखे वाइंड अप लाइ चए पियो क्विकली अगरि तव्हां हिन ते रिस्पॉन्स कजो त वाक़ई कश्मीर वारे मामले ते पार्टी डिवाइड हुई ऐं जेका ख़बर अचे थी त वज़ीर आज़म रोईंदो रहियो, पुकारींदो रहियो, ॿाकारींदो रहियो, पर जेको इस्लामाबाद ऐं वर्सिस लाहौर तख़्ते लाहौर में जेको इख़्तिलाफ़ हो उनजे करे तव्हांखे इहा बली चढ़ाए छॾी पंहिंजे इख़्तिलाफ़ातनि जे करे त पर ठीकु आहे पीपल्स पार्टी खे राज़ी कयो. न न ॾिसो, मां हिकिड़ी तव्हांखे अर्ज़ु करे वञा त मोहतरमा मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा ऐं संदसि चाचो जेको आहे उन्हनि जो मोहतरम वज़ीर आज़म, उन्हनि में कंहिं बि क़िस्म जा को बि इख़्तिलाफ़ात न आहिनि. हाणे ॾिसो, जेका ॻाल्हि जितां शुरू थी आहे उन्हनि ई माण्हुनि इहो इल्ज़ाम बि हयो हुयो त मरियम नवाज़ पंजाब में इन करे वधीक तरक़ी करे पई या तरक़ी जो जेके उन्हनि शयूं कनि पिया, छो जो उनजो चाचे जी हुकूमत आहे, उनखे फंडिंग ज़्यादा पई थिए. यानी ॿई मुतज़ाद शयूं आहिनि. जेकॾहिं चाचे जी हुकूमत आहे फेडरेशन में ऐं उहो हुनखे वधीक फंडिंग थो ॾिए पंहिंजी पार्टी खे, त हिन जो मतिलबु आहे इख़्तिलाफ़ कोन्हनि. त उहे ॿई ॻाल्हियूं, इख़्तिलाफ़ात वारी ॻाल्हि बि ऐं फंडिंग वारी ॻाल्हि बि साॻे ई चैनल सां अचे पई. इन करे आउं सम्झां पियो त ही मां शरीफ़ फैमिली खे तमामु घणे अरसे खां वठी सुञाणां. हिननि जा पाण में तमामु बहितरीनु लाॻापा आहिनि, हुननि जी वॾनि जी वॾी परवरिश आहे. इन क़िस्म जो को बि इख़्तिलाफ़ न आहे, का बि शइ न आहे. कश्मीर जे मामलनि सां या जेको इंट्रा पार्टी जेका तब्दीलियूं अचनि पियूं उन सां कंहिं बि क़िस्म जो को तालुक़ न आहे. मां हिननि खे यकसर मुस्तरद थो कयां. हाणे जीअं मर साहब चयो त ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी, अञा वधीक वाज़े थी वेंदा, त तव्हां ॾिसिजो ईंदड़ ॾींहंनि में तव्हांखे ख़बर इहा ई पवंदी त PMLN बिल्कुलु मज़बूत जमात आहे, उन में कंहिं बि क़िस्म जा इख़्तिलाफ़ात मौजूदु न आहिनि ऐं न ई इन क़िस्म जो को इशारो आहे. इहा माण्हुनि जी ख़्वाहिश ज़रूरु आहे, असांजे मुख़ालिफ़नि जी ख़्वाहिश रही, PTI जी ख़्वाहिश रही, नून से शीन निकल जाएगा, शीन से मीम, इन क़िस्म जी काई बि ॻाल्हि न आहे. तव्हां ॾिसंदव त ही तमामु घणा अञा पाण खे अञा वधीक मज़बूत ऐं मुस्तहकम करे साम्हूं ईंदा ऐं इन क़िस्म जा इख़्तिलाफ़ात खे असां यकसर मुस्तरद था कयूं. के बि इख़्तिलाफ़ मौजूदु न आहे. शाहिदा रहमानी साहबा, वाइंड अप की तरफ जा रहा हूँ. मुख्तसर अगर आप जवाब दे दीजिएगा कि कहें कि जो 27 जो मेंबर हैं आपके नए पूरे हो गए हैं और 27 तारीख गुजरने के बाद जो महर साहब ने भी कहा कि आज का दिन का इंतज़ार ही हो रहा था, और रात को जो सिंध हाउस में अमूमन पाकिस्तान तहरीक इंसाफ इल्ज़ाम लगाती थी है कि शांगा मांगा वाली सियासत जो है सिंध हाउस इस्लामाबाद में होती है, तो वो कामयाब हो जाएगी? देखिए, सबसे पहले तो मैं इस बात को रद्द करती हूँ कि छांगा मांगा की कोई सियासत जो है वो सिंध हाउस में होती है. सिंध हाउस जो है आपको पता है विफाक में PK हाउस भी है, सिंध हाउस भी है, बलूचिस्तान हाउस भी है और पंजाब हाउस है. सिंध के मिनिस्टर, सिंध के वज़रा जो है वो जाहिर है सिंध हाउस में हो, और सिंध से रिलेटेड जो भी जाता है वो सिंध हाउस में रुकता है. इसी तरह KP हाउस में KP के. तो इसको कहना तो बिल्कुल बिला जवाब है. बिल्कुल अगर कोई अपनी मर्जी से आया है, पाकिस्तान पीपल्स पार्टी को ज्वाइन किया है और आपने देखा कि किसी किस्म का कोई दबाव नहीं है, वहां की जो सूरत हाल थी AJK की वो हम सबके सामने थी. अगर वहां के प्राइम मिनिस्टर के रवैयों से प्राइम मिनिस्टर पर एतमाद नहीं रहा उन मेंबरान असेंबली का और वो पीपल्स पार्टी को ज्वाइन कर रहे हैं, तो ये उनकी चॉइस है और इसी को जमहूरियत कहते हैं. और आपने देखा कि एक जमहूरी प्रोसेस है, वो जमहूरी तरीके के साथ हो रहा है, अफाम तफहीम के साथ हो रहा है, बातचीत के जरिए हो रहा है. और तमाम आप देख रहे हैं कि आज भी JUI के साथ, PMLN के साथ, तमाम पार्टीज के साथ जो पीपल्स पार्टी का हमेशा से वतीरा रहा है उसको लेकर चल रही है, जमहूरी अक़दार को लेकर चल रही है, जमहूरी रवायात को लेकर चल रही है. तो मैं नहीं समझती हूँ कि किसी किस्म की कोई इस तरह की हाउस ट्रेडिंग है. सबके सामने है कि वो लोग पहले अनवारुल हक साहब पे एतमाद किया और आज जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी पे कर रहे हैं. और पीपल्स पार्टी वहां के हर दिल अजीज पार्टी रही है कश्मीरियों की और हमेशा. मैं पाकिस्तान तहरीक इंसाफ के साबिक रुकन है कौमी सूबाई असेंबली में सरबुलंद खान साहब, अगर आप हैं हमारे साथ तो क्विकली अगर इस पे कमेंट्स कर दें कि क्योंकि कश्मीर के अंदर जो तब्दीली होने जा रही है, पाकिस्तान तहरीक इंसाफ का नुक्ता नज़र क्या है सर? क्योंकि आप प्रोग्राम में कहीं बिजी थे तो इसी वजह से अगर आप जवाब देना चाहें तो मुझे वाइंड अप का कहा जा रहा है. जी मैं देखें ना, अगर आप कश्मीर वाली इशू पे बात कर रहे हैं, आपने देखा कि
हमारे यहाँ पार्लियामेंट के अंदर इन हाउस तब्दीलियां, देखिए एक हेल्थी तो है जरूर, लेकिन हाफ स्टेडिंग नहीं होना चाहिए। इंडिपेंडेंटली तमाम पॉलिटिकल लोगों को ये इख्तियार हासिल हो कि वो इन हाउस अपना जो नुमाइंदा है वो तब्दील कर सके। ओवरऑल सिचुएशन पूरे पाकिस्तान की जो इस वक्त मौजूद है वो बड़ी क्रिटिकल है, और इस सूरत हाल में जो पॉलिटिकल स्टेबिलिटी है वो इंतहाई ज़रूरी है। उसके लिए तमाम पार्टी को ऑन बोर्ड लेकर, और बशमूल जो हमारे कायद इमरान खान साहब है, एक सूबे की हुकूमत है, जबकि पाकिस्तान भर की हुकूमत है, लेकिन एक सूबे की तो इस वक्त हुकूमत को तो सभी मान रहे हैं कि मैंडेट पूरे पाकिस्तान में है, लेकिन नहीं दिया गया। तो खान साहब को हमें ऑन बोर्ड लेना चाहिए। ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस होनी चाहिए जिसमें इमरान खान साहब को खुसूसी तौर पे बुला के एक कंसेंसस डेवलप करना सही। चाहिए पूरे पाकिस्तान में जो एक सियासी बहरान है उसके खात्मे के लिए। ठीक है सर, ये आपका नुक्ता नज़र है, आपकी ख्वाहिश है, बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला। सर बुलंद खान साहब, साबिक रुकन सिंध असम्बली पाकिस्तान तहरीक इंसाफ, अवां जी वॾी महिरबानी। राजा अंसारी साहब, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान, तर्जमान बराए सिंध विफ़ाक़ जे तरफ़ां असां सां गॾु हुया प्रोग्राम में, अवां जी वॾी महिरबानी। एजाज़ बहिर साहब, सीनियर सहाफ़ी सीनियर तजनिगार, अवां जी वॾी महिरबानी। शाहिदा रहमानी साहिबा, रुकन क़ौमी असम्बली पाकिस्तान पीपल्स पार्टी, अवां जी बि वॾी महिरबानी। फ़ैसिले जी घड़ी में अॼु ॻाल्हि कईसीं वज़ीर आज़म पाकिस्तान फील्ड मार्शल ऐं ख़ासि तौर ते कश्मीर जी जेका हिन वक़्तु सियासी जोड़ तोड़ आहे उन ते, इन सां गॾोगॾु तय आहे त फ़ैसिले जी घड़ीअ में जेकी बि फ़ैसिला थियनि ईंदड़ वक़्त लाइ कश्मीर जे लाइ, उहे कश्मीर जे माण्हुनि लाइ ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान जे लाइ वॾा अहमियत जा हामिल इन लाइ बि हुजनि त ईंदड़ वक़्त में घटि में घटि आम माण्हुनि खे सस्तो रोज़गार, सस्ती सिहत मिली सघे। सुभाणे ताईं आफ्ताब मोगरी।